अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 20 सितंबर थर्सडे ऐं सुबुह जा थिया आहिनि 9:30 ऐं हाणे लाइट वई। जीअं लाइट वई आहे तीअं ओड़े पाड़े जा जनरेटर्स हलणु शुरू थी विया आहिनि। राति जो हिते काफ़ी फस्ट क्लास मींहुं वसो ऐं हिन महिल उस जी तव्हां कंडीशन ॾिसो, उस निकिती पई आहे हर पासे। ऐं अॼु जी मूंखे ख़बर न आहे, कल्ह कम वारी माई न आई, अॼु बि ईंदी अलाए न ईंदी, त मां बहरहाल पहिरियों हुनजो वेट कंदमि, तकड़ में मां कमु स्टार्ट न कंदमि। पर जे न आई त मूंखे अॼु तव्हांजी सॼी सफ़ाई सुथराई करणी पवंदी, छो त इहे पन ॾाढा जमा थी विया आहिनि। ऐं हूअं त तव्हांखे ख़बर आहे, वणनि जा पन मूंखे गंद न लॻंदा आहिनि, इहे मूंखे रहमत लॻंदी आहे। वण आहिनि त पन आहिनि न, त शुक्र अल्हम्दुलिल्लाह। पर ज़ाहिरी ॻाल्हि आहे त घर खे साफ़ु रखिणो आहे। ऐं उनखां अलावा हाणे वेंदमि किचन में, सोचां थी त हिन बंदि लाइट में मंझंदि जे लाइ ॿोड़ ठाहे छॾियां, त छो त कुझु त करिणो आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, ईअं वेठे वेठे ज़िंदगी नथी गुज़री सघे, वक़्तु ज़ाया थो थिए पियो। सो हाणे अंदरि वेंदमि। लंच में मां ठाहींदमि तूरियूं। सुरहाणे हे टमाटर बि कटे वई ऐं तूरियूं बि कटे वई, इहे त कल्ह ई कटे रखियूं हुई। सो हींअर बसरु कटींदमि। बसरु कटे असां न रखंदा आहियूं, छो त इलाही अरसे खां जॾहिं मूंखे ख़बर पई त कटियल बसरु रखण सां उन में कोई ज़हर थो पैदा थिए, त उन करे घणी देरि जो कटियल बसरु असां न खाईंदा आहियूं। सो बसरु हाणे मां पाण ई कटींदमि ऐं उनखां पोइ जेको आहे मुंहिंजो ई लंच जी थींदी तयारी। छो त टाइम यूज़ करे छॾियां मां। ज़ाहिरा अगरि मासी आई अलाए न आई ख़बर न आहे, त पोइ थांव बि पिया आहिनि, इहे मूंखे धोइणा आहिनि। तंहिंखां बहितर आहे त हिन टाइम खे मां इस्तेमालु करे छॾियां, उनजो इंतज़ारु बि मूंखे ज़रूरु करिणो आहे। ॿोड़ मुंहिंजो अधु थी वियो आहे, हिनजी बाहि बंदि थी कयां। ऐं ज़हरा अची वई आहे, कल्ह हुनजी तबियत ख़राबु हुई, इन करे उहा न आई हुई। हुनजी मानी बि कढी रखी अथमि हिते। इहो कम जो ॿार लथो मूं तां। ऐं हाणे अॼु मूंखे ॿाहिरि बि वञिणो आहे ॾाढी ज़रूरी कम सां। हूअं त मां सोचियो त सुराण ईंदी पोइ वेंदमि, पर को एतबार न आहे। बारिश थी वई या कुझु बि थी वियो त मसइलो थी वेंदो, त इन करे मां सोचां थी त जीअं ई ज़हरा कमु करे हली वेंदी त वरी मां हली वेंदमि ॿाहिरि, पोइ मोटी अचे कंटिन्यू कंदमि। 11:30 थिया आहिनि तक़रीबन, मां निकिती आहियां ॿाहिरि ऐं राति हिननि ते मींहुं पियो आहे त हे माशाल्लाह ॿाहिरि लॻी पियो आहे। हिन ते केॾी हे ॾिसो, मां तव्हांखे हुन ॾींहुं वल ॾेखारी, हिन ते हाणे एॾी सारी थी वई आहे। हुन सां गॾु गॾु गुल बि, पर मुंहिंजी बोगनवेलिया खे वेड़े विया आहिनि, मूंखे मज़ो नथो अचे। हूअं त वणनि था ॾाढा। ही ॾिसो, ही मथे हिन प्लांट ते थो चढ़े। सो बहरहाल वञा थी ॿाहिरि, हितां ई ज़रूरी कमु आहे। शाम जो इंतज़ारु कंदमि, अगरि सुराण ईंदी, नमाज़ पढ़ंदासीं, मानी खाईंदासीं, त ॾाढी देरि थी वञे। पोपट मूंखे त मज़ो थो अचे, मूंसां गॾु गॾु थो हले। मां अची वई आहियां वापसि ऐं वई हुयमि। चैरिटी जो ई कमु हुयो। कुझु कम हूंदा आहिनि जेके मां ॿुधाए करे कंदी आहियां, कुझु कम हूंदा आहिनि जेके ॿुधाइणा न हूंदा आहिनि मूंखे। सो रेस्ट कंदमि थोरी देरि, कुझु खाईंदमि पीअंदमि ऐं न्यूज़ ॿुधंदमि एज़ यूजुअल। साह पटींदमि, उनखां पोइ मां कंदमि रिलीअ जी कटिंग। मां कटिंग पई कयां त सोचियमि तव्हां सां इहो बि शेयर कयां, छो त कंहिं चयो त मूंखे रिलीज़ सिबण जो शौक़ु आहे पर कटिंग नथी अचे। हाणे ॾिसो, मां तव्हांखे पंहिंजो तरीक़ो ॿुधायां त हीउ केॾो वॾो कपिड़ो आहे हिकिड़ो मां वटि, ऐं हीउ चौड़ो करे रखियो आहे मां। 4 तह आहिनि हिन महिल हिन जा, ठीकु आहे। सो मां हिन मां कटिंग कीअं थी कयां, ॾिसो त मूंखे जेका साइज़ खपे पई, मूंखे जेतिरा इंच वेकिरा खपनि पिया, मां हुन ते निशान हया आहिनि। पूरे में निशान हणी पोइ मां हिन में लाइनूं कढी वई आहियां। हाणे हिन लाइनुनि ते मां कटिंग कंदमि, ऐं जॾहिं मां कटिंग करे वेंदमि त हे हीअं मूं वटि पटियूं हूंदियूं, ऐं इहे पटियूं चौड़ियूं आहिनि। 4 तह आहिनि हिननि जा। हिकु इहा पटी कटे वई आहियां, हिकिड़ी हीअ बि कटे वई आहियां, 2 अञा इहे कटणियूं आहिनि। इन खां पोइ मां हिननि पटियुनि मां कटींदमि स्क्वायर्स। वरी मां स्केल सां मापे निशान हणंदमि, त जेतिरे इंचनि जी मूंखे पटियूं स्क्वायर्स खपनि था, उन ते ओतिरे ते मां निशान हणंदी वेंदमि ऐं पोइ उतां कटिंग कंदी वेंदमि। त मुंहिंजो इहो तरीक़ो आहे। ऐं हे इलाही वॾो पीस आहे, इन करे मां हिनखे चौड़ो कयो आहे। 4 तह करे पिन्स हणी, सेफ्टी पिन्स हुजनि, भले कॉमन पिन्स हुजनि, पिनूं हणणु ज़रूरी आहिनि, छो त
उन सां इहे कपिड़ो खिसकंदो न, ठीकु आहे न। ऐं स्केल ज़रूरी आहे, माप जा निशान हयां अथमि, 3.5 इंच मुंहिंजे लाइ वेकिरो आहे कपिड़ो जेको मूंखे खपे थो। ॾिसो 7 इंचनि ते निशान आहे, वरी 3.5 इंचनि ते हिते निशान आहे, त इहे पूरे में हिते निशान हयमि, हिते निशान हयमि। पोइ स्केल सां मां इन जूं लाइनूं कढी वियमि ऐं हाणे कटिंग थींदी ऐं उन खां पोइ वरी स्क्वायर्स ते निशान लॻंदा। त मूं चयो जंहिंखे कटिंग नथी अचे त उन जे लाइ मां इहो थोरो शेयर करे छॾियां, त जिन खे शौक़ु आहे त उहे इन तरीक़े सां कटे सघनि था। काफ़ी सारी कटिंग करे वरिती, ॿोड़ खे वापसि रखियो आहे ॿाहि ते। ॿोड़ मुंहिंजो तक़रीबन पकल ई आहे, बसि थोरो हिन में पाणी आहे उहो ख़ुश्क कंदमि ऐं तूरियुनि खे चिथे वठंदमि ऐं उन सां गॾु गॾु मानी पचाईंदमि। अटो बि कढी रखियो, अटो बि माशाल्लाह सां सुबुह सुराण ॻोहे वई, अलाह सां अजर ॾींदसि, भलाई जा भाड़ा ॾींदसि। सो हाणे मां हिते कंदमि कमु लंच जो ऐं उन खां पोइ जेको आहे मां पढ़ंदमि निमाज़। 6:30 थिया आहिनि शाम जा ऐं मंझंदि जी मानी ऐं निमाज़ खां पोइ मां त कंटिन्यू सुम्ही पियमि। हिन विच में ठीकु ठाक मींहुं बि वसियो। सो मां सिर्फ़ु अखि खोले सुराण खां पुछियो, सुराण मींहुं थो वसे? चई हा। मां वापसि सुम्ही पियमि। सो बहरहाल मूंखे ॾाढी देरि ताईं निंड पई हुयमि मां ऐं हाणे जेको आहे उथी आयमि त रात जी मानी जी कुझु तयारी कयां। चुल्हो ऑन कयो त ख़बर पई त गैस बंदि थी वई आहे, वेंदी कोन्हे असां वटि। पोइ अलाए छा मसइलो आहे, पोइ ॾिसूं था थोरी देरि खां पोइ छा थो थिए। मुंहिंजो प्लान इहो ई हो त मां शाम जो कुझु सिलाई कंदमि, पर कोन कयमि। पर शुक्र आहे, आराम बि ज़रूरी आहे ॾाढो मुंहिंजे लाइ। सांझे जी निमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हिते असांजी तयारी आहे रात जी मानीअ जी। गैस जेका आहे थोरी देरि जे लाइ हली वई हुई, वरी ॿीहर चेक कयमि त अची वई। त मां हिते चणा थी बॉइल कयां, मुंहिंजो फेवरेट पुलाउ खाइण जो अॼु इरादो आहे। सफ़ा मूंखे गोश्त चिकन कुझु हिन महिल पसंदि नथो अचे ऐं यखनी पई आहे हिन में। कुझु ॾींहं पहिरियों चिकन बॉइल कयो हो त हिन यखनी में पुलाउ पचाईंदमि। सो हाणे मां हिते अची वई आहियां। अॼु जेको आहे कचहरी नथा कयूं, छो त हिन महिल इतफ़ाक़ जी ॻाल्हि आहे त लाइट कोन वई आहे, त ईअं न थिए त कुझु गड़बड़ थी वञे। सो मां चाहियां थी त हिन व्लॉग खे जल्दी जल्दी वाइंड अप करे ऐं मां अपलोड करण जे लाइ रखां। एडिट बि करिणो आहे, ठीकु आहे। सो अॼु हितां ई था मोकिलायूं। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे, सलामत हुजो, आबाद हुजो। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। अल्लाह वाहे।